ॾिठो वञे त हू हिकु पाण शिव रूप हुया ऐं उन्हनि में उहे सभई खूबियूं गुण मौजूदु हुआ। त्याग वृत्ति हुई, वैराग हुयो, भक्ति हुई ऐं सभु सामर्थ्यपण हुयो, शक्तिवान हुया। ये सभु शयूं हिकु ईश्वर शक्ति सां कनेक्ट थियनि थियूं। त परमात्मा अवतार वठंदा आहिनि पंहिंजे हिसाब सां, पर हिकिड़ा नित्य अवतार हूंदा आहिनि। नित्य माना सदाईं असां ॾे मौजूदु उहे इहे ई ईश्वर शक्तियूं जेके आहिनि, जेके संत रूप में, सतगुरु रूप में, दरवेश रूप में, महापुरुष जे रूप में असांजे इर्द गिर्द मौजूदु हूंदा आहिनि। त पारब्रह्म साहिब बि हिकु शिव रूप अवतार हुया, जिन जो असांजे हिन देश जे अंदरि एॾो प्रसिद्ध जेको परचो ॾिठो वञे थो, एॾी हिकु बाक़ाइदा हिकु शक्ति, बाक़ाइदा हिकु हस्ती, बाक़ाइदा हुन ईश्वरीय जी मौजूदगी, इहे जेके शयूं प्रगट रूप सां ॾिठियूं वञनि थियूं, तंहिंखे केॾो बि माण्हू नास्तिक हुजे, न मञींदड़ हुजे, उहो बि जेकॾहिं ॾिसे थो त उहो बि मञण जे लाइ उनजो ज़मीर तयारु थी वञे थो। तंहिं करे उते कोई डाउट न आहे कि हू हिकु ईश्वर रूप न हुए। छाकाणि त 6 जेके गुण हूंदा आहिनि कंहिं बि ईश्वर जे लाइ, भॻवान में 6 गुण हूंदा आहिनि। जेकॾहिं उहे कंहिं में हुजनि त सम्झो वञे त हू भॻवान जो ई रूप आहे, भॻवान जा ई अवतार आहिनि। भॻवान कंहिंखे चइबो आहे? भग माना गुण, वान माना वारो, भगवान माना गुण वारो, हिसनि वारो। कहिड़ा हिसा? 6 हिसा। 6 हिसा कहिड़ा? पहिरियों हिसो आहे ऐश्वर्य, ऐश्वर्य। ॿियो हिसो आहे धर्म। टियों हिसो आहे यश। चौथो हिसो आहे श्री। पंजो हिसो आहे ज्ञान ऐं छहों हिसो आहे वैराग। इहे 6 ई शयूं जंहिं व्यक्ति में आहिनि उनखे भॻवान चयो वियो आहे। कंहिं संत में, कंहिं गुरू में, कंहिं महान पुरुष में जेकॾहिं ऐश्वर्यपणो आहे, धर्मपणो आहे, यश आहे, श्री आहे, ज्ञान आहे, वैराग आहे, अहिड़ी भक्ति स्वरूप इहे सभई गुण मौजूदु आहिनि, त उनखे ई भॻवान चयो वियो आहे। सो भॻवान खे पाइण जे लाइ, जंहिंमें भॻवान जी ख़ूबियूं आहिनि, भॻवान जा अंश आहिनि, उहो ई असांखे भॻवान खे मिलाए सघे थो, उहो ई असांखे भॻवान सां जोड़े सघे थो। ही जीवन में जेकॾहिं कुझु बणिणो आहे त महापुरुषनि जो संग करियो, पंहिंजे जीवन खे सही मार्ग ॾियो। न त ही संसार आहे, हिन में केतिरा ई भेरा असां जनम वठंदासीं, केतिरा ई भेरा हलिया वेंदासीं, बसि अचणु वञणु 84 लख जोड़ियनि में भटकणो पवंदो। बार बार जनम, बार बार मरणु, इन मां केरु छुटकारो ॾियारे? ही छुटकारो कामेल आहिनि, इहे दरवेश आहिनि। इन्हनि जी शरण में वेही इन्हनि जी शेवा में रहो। ॾाढो पार ब्रह्म सां जंहिंजो इश्क़ आहे, जंहिंजो प्यारु आहे, तव्हांजो अक़ीदो सचो आहे, तव्हांजी भक्ति सची आहे, त उहो कंहिं न कंहिं रूप में, कंहिं न कंहिं ज़रिए तव्हांखे ज्ञान ॾेई वेंदो। उहो कंहिं न कंहिं नमूने सां तव्हांखे सुजाॻी ॾेई वेंदो, जागृत ॾेई वेंदो। छो त उपनिषदनि में आहे, असांखे जागृत ॾियण लाइ संत ईंदा आहिनि। उत्तिष्ठत जागृत प्राप्य विरान निबोधता। अरे भाई उथ उथ उथ, जाग, जागी करे तूं पंहिंजे परम पद खे प्राप्त करे वठ इन महापुरुषनि जी सोबत में। मूंखे यादि आहे जॾहिं मां 7वीं क्लास में पढ़ंदो हुउसि, 77 जी ॻाल्हि आहे, ॾाढे पार ब्रह्म ते असां बाबा साईं सां गॾु जॾहिं झूपड़ियूं ठाहे वेंदा हुआ, कुटियाऊं, ॾाढी मर्यादा हूंदी हुई। लेडीज़ जो पोर्शन अलॻि हूंदो, मथो ढकियो वेंदो, उघाड़े पेरे हलंदासीं। कोई बि तेल फुलेल वारी शइ उते कोन वापराईंदा हूंदा, न लेडीज़ न जेंट्स। पंहिंजो मर्यादा हूंदी हुई, छो त दरवेशनि जे दर ते कीअं रहिबो आहे
उहो उन वक़्त में हुयो, हाणे असां मुंहिंजे ख़्याल में छॾे चुका आहियूं। उहा जेका मर्यादा हुई, उहा जेको अदब हुयो, हाणे परे थी विया आहियूं। ऐं उन दौर में डेली दर्शन थींदो, ॿ टे दफ़ा ई जलवागिरी थींदी, मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो। हिकिड़े ई ॾींहं में ॿ टे दफ़ा ई जोत मां जलवो मूं पाण नज़ारो ॾिठो। अॼु नथो थिए, छो? अॼु असांजे इश्क में फ़र्क़ु आहे, अॼु असांजी मोहबत में फ़र्क़ु आहे, अॼु असांजी मर्यादा में फ़र्क़ु आहे। चवंदा आहिनि बाअदब बानसीब, बेअदब बेनसीब। त मर्यादा, इहे आस्थान अहिड़ा आहिनि जिते तमामु घणी मर्यादा जी आवश्यकता आहे, तमामु घणी ज़रूरत आहे। कल्ह इहे शयूं हुयूं, अॼु मूंखे नज़र कोन पियूं अचनि। मे बि हुजनि, शायदि आऊं ग़लति हुजां, पर मूंखे नज़र कोन पियूं अचनि। सो वेनती आहे त अहिड़नि आस्थाननि ते उहे मर्यादाऊं बरक़रार रखो। इहे असांजी मान आहिनि, इहे असांजो हिकिड़ो फ़ख़ुरु आहे, प्राउड आहे। इहे आस्थाना जिते जागृत दर्शन थियनि था, दुनिया हैरान आहे। असीं ॿाहिरि वञी सत्संगनि में ॻाल्हियूं कंदा आहियूं, दुनिया ई बाक़ाइदा ॿ टे मिंट त उन्हनि खे चुपी लॻी वेंदी आहे त साईं चवे छा पियो। पोइ असीं उन्हनि खे चवंदा आहियूं त अची दर्शन करियो। इहो जागृत दर्शन आहे। जेको माण्हू इन शइ खे वंचित आहे, उन संसार में जहिड़ो अधूरो रहियो। बहरहाल उन पिड़ ते असां ॿुआरा बि पाईंदासीं, उघाड़े पेरे बि हलंदासीं, शेवा बि कंदासीं, ॾाढो मज़ो ईंदो। हिकिड़ो पुरसुकून माहौल जिते हर कोई पंहिंजे आनंद में, भॼन में, कीर्तन में लॻो पियो हूंदो। मालिक वधाए, उन जी आशीर्वाद आहे। असां तव्हां सभिनी ते नेम करियो। हाणे ॻाल्हि गुरू जी हली त गुरू प्रेरणा ॾींदो आहे कंहिं न कंहिं रूप में। ऐं उहे चवंदा आहिनि जो बात दवा से न बने। केतिरियूं दवायूं खाऊं असीं, उहो असांखे फ़ाइदो न थिए। जो बात दवा से न बने वो दुआ से बन जाती है। दुआ माना आशीर्वाद, महापुरुषनि जी आशीर्वाद। जो बात दवा से न बने वो दुआ से बन जाती है। जब कामिल मुर्शिद मिल जाए तो बात खुदा से हो जाती है। देरी कोन्हे, परमात्मा मिलाइण में देरी कोन्हे। इन करे उहे कामिल हस्तियूं, उन्हनि जी ओट में असांखे रहणु खपे, जीवन उन सां गॾु गुज़ारणु खपे, उन्हनि जी शरणनि में रही करे। चयो आहे न, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर देवो महेश्वरा गुरुरेव साक्षात परब्रह्म। गुरु पाण साक्षात परब्रह्म आहे, जेको अहिड़ी हस्ती में हुजे, जेको उन मंज़िल ते पहुतल हुजे, जेको उन पद वारो हुजे। हाणे गुरू त सभु गुरू आहिनि, सभिनी खे नमन, पर उहो गुरू जेको उन पद ते हुजे, जेको उन मंज़िल ते हुजे, उन मंज़िल ते पहुचण वारे गुरू जी आऊं ॻाल्हि करियां थो। जो बात दवा से ना बने वो दुआ से बन जाती है। जब कामिल मुर्शिद मिल जाए तो बात खुदा से हो जाती है। तो राधे कृष्ण।